नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अमां सां शेयर पिया कयूं त खिपरो लॻ ॻोठ यूसुफ चायूं मां बेवहार नारी प्रेमी सां फ़रार वारसनि पारां अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। फ़रार थियल नारी नूरजहान चायूं राणवासी उम्मीद अली शाह सां प्यार जो परिणो करे छॾियो आहे। खिपरो थाणे ते उम्मीद अली शाह, करम अली शाह समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे खिपरो मां सीनियर सहाफ़ी मुमताज़ बोज़दार। जी मुमताज़, इन हवाले सां वधीक छा अपडेट्स आहिनि? जी रुखसार, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु खां 12 ॾींहं अॻु में खिपरो लॻ ॻोठ यूसुफ चानियो मां बेवा नारी आहे नूरजहां, जंहिंजी हिकिड़ी ॿारड़ी बि आहे ऐं हू जेका फ़रार थी वई हुई राड़वासी आहे उम्मीद अली शाह सां। ऐं हुननि 4-5 ॾींहं अॻु मंझि गंबट जी अदालत में जेको आहे प्यार जो परिणो कयो आहे। उन उतां खां पोइ डॉक्यूमेंट ऐं जेके कसमनामा पिणु मोकिलिया आहिनि। जॾहिं त 22 तहत गुज़िरियल ॾींहुं खिपरो थाणे ते हुनजो जेको मुड़ुसु ॼाणायो वियो आहे फरियादी साहिब चानियो, उनजी फरियाद ते उम्मीद अली शाह ऐं उनजे जेके वारस आहिनि करम अली शाह, उन्हनि ते केस दाख़िल कयो आहे अगवा जो। ऐं पुलिस केस दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे। जॾहिं त ज़रीन मूजिबि नूरजहां बेवा हुई ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उनजे भाउ सां जेको ॾेर आहे उन सां पलो ॾियण जे लाइ उनजे निकाह जी तक़रीब रखियल हुई, लेकिन उनखां अॻु मंझि उन भाउ सां पलो ॾियण वारे अमल खे नापसंद कंदे प्रेमी सां फ़रार थी वई हुई। उम्मीद अली शाह पिणु शादीशुदा आहे ऐं हुनजी बि हिकिड़ी ॿारड़ी औलाद आहे। जी रुखसार। मुमताज़, तफ़सीलन खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।